असांखे जंगल में समय बिताइणो पवंदो। मां चयो असां सभु समय गुज़ारींदा आहियूं जंगल में। असां सभिनीनि जे जीवन में इहो समय ईंदो आहे जॾहिं असां मसीह में स्वीकार थींदा आहियूं। असां सभु कुझु शुरू करे छॾींदा आहियूं, वादे जे बारे में, भली सामान कए वादे ऐं देश जे बारे में। पर असां सभिनीनि जो जंगल में गुज़ारो करणु पवंदो आहे ऐं जंगल में कयो वियो व्यवहार सां तय थींदो आहे त असां छा आहियूं। असां हुते केतिरो समय गुज़ारींदा आहियूं। असां घणेई माण्हू ॿाहिरि न निकिरंदा आहिनि। असांखे ज़्यादातर माण्हू ईअं थींदा आहिनि जेके ॿाहिरि ई न निकिरी सघंदा आहिनि ऐं जंगल में वञी करे शिकायत कंदा आहिनि, बंदि न कंदा आहिनि, शिकायतुनि ते रहंदा आहिनि। जॾहिं तव्हां प्रभु जी महिमा कंदव, आराधना कंदव ऐं चवंदव प्रभु खे कि मां इन में बि ख़ुशि रही थो सघां, मां इन जे बग़ैर बि ख़ुशि रही थो सघां, छोकी मां तव्हां सां ख़ुशि आहियां ऐं मां तव्हां सां विश्वास कंदो आहियां। मां तव्हांखे मथे रखी करे चवंदो आहियां त मां तव्हां सां गॾु आहियां। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो, चाहे जेको बि कयो, शैतान खे पंहिंजी ख़ुशी चुराइण न ॾियो। पंहिंजी ख़ुशी चुराइण न ॾियो शैतान खे। उनखे पंहिंजे मुंहं सां इस्तेमालु करणु न ॾियो जेके उहो बदमाशी कंदो आहे, शिकायतूं कंदो आहे। ए मुंहिंजा प्रभु, असां उहे माण्हू न आहियूं जेको नर्क में न वञण वारा आहियूं। हालेलुया। शायदि इन वक़्तु तव्हां वटि उहो सभु वस्तू आहिनि जेके तव्हांखे खपनि, पर तव्हां नर्क में न वञण वारा आहियो। तव्हां परमात्मा जी उपस्थिति में आनंद वठो। ऐं चाहे इन वक़्तु परिस्थितियूं केतिरी बि ख़राबु हुजनि, शुभ ख़बर इहा आहे त तव्हां किताब जो अंत पढ़ियो आहे। हुननि चयो, ऐं सिमरन करे करे तुंहिंजो परमात्मा इहे 40 साल तोखे इहो जंगल में मार्गदर्शन ॾेखारियो ऐं तोखे ॿुधायो त तोखे छा करिणो आहे। सुठे वक़्त में परमात्मा जी आराधना करणु आसान न आहे, ख़राब परिस्थितियुनि में बि आसान न आहे। जंगल में इहो कठिन हूंदो आहे ऐं असां सभु जे असांजे साम्हूं इहो वक़्तु ईंदो आहे। तव्हां इहो न सोचियो तव्हांजे साम्हूं आयो। हुन तव्हांखे नम्र ठाहियो आहे ऐं बुखो न रहणु ॾिनो आहे, पोइ बि मञियो था जीअं तव्हां हुनखे सम्झिया न। इन करे हुन तव्हांखे सेखारियो आहे। माण्हू केवल इहो ई जीवन में रहंदो आहे त मां चाहियां थी तव्हां हिनखे सम्झो। मां चाहियां थी कि तव्हां हिनखे सम्झो, परंतु जेको जीवन रहे थो, जंहिंमहिल परमात्मा मूंखे वचन ॾिनो, मां सेवकाई आरंभ कई ऐं थोरी ई समय ठाहियो हो ऐं मां रेडियो स्टेशन ते हुयमि, मां टीवी ते न हुयमि ऐं मां उन हर सभा खे सेखारियां पई जिते कोई बि माण्हू घुराईंदो हुयो, चाहे उन में 9, 10 या 20 माण्हू हुजनि। मां जाम महिनत कंदी हुअमि। मूंखे कोई पत्र न मिलंदो हुयो ऐं मूंखे कोई घुराईंदो न हुयो, मूंखे काई सहायता न मिली ऐं मां जाम ॾकी करे सहमी थींदी हुयमि। मूंखे ख़बर हुई कि परमात्मा ॿुधायो आहे, छो प्रभु मुंहिंजे लाइ संसारी रूप में कुझु कोन आहे। मूंखे सम्झ में न ईंदो आहे कि मूंखे छा करिणो आहे। मूंखे सम्झ में न ईंदो आहे त मुंहिंजी कहिड़ी सहायता मिली रही आहे। मूंखे सम्झ में न ईंदो हो। इहो मुंहिंजे लाइ जाम कठिन हो। मां पंहिंजे ॻोठ शहर जे चौराईअ में हुयमि ऐं मां हुननि खे चयो हुयो कि मूंखे डपु आहे। मां डाकघर वञण लाइ निकिती हुअमि ऐं मूंखे हुते वञी करे ख़ौफ़ न पियो थिए ऐं मां हुननि खे चयो कि मूंखे ख़बर आहे। ॾिसो, ऐं पोइ मूंखे सम्झ में नथो अचे कि ॿाहिरी सामान मूंखे नियंत्रण कोन करे सघंदा आहिनि। डाकघर मूंखे नियंत्रण कयो। मूंखे ख़ुशी परमात्मा में न आहे, मूंखे उन में आहे केतिरा ख़त अचनि पिया ऐं अगरि मूंखे इहो लॻे पियो कि केतिरा ख़त मां ख़ुशि थियमि। हाणे इहो जाम ज़रूरी हो, पर ईअं कुझु बि न हो। ऐं हिकु ॾींहुं चटनि ते ॾुंडो हुयो ऐं हुननि चयो कि मसीह सां गॾु रहंदो आहे ऐं हुन चयो हेठि मथे। जेको प्रसन्न दुखी थींदो आहे, सभु ठीकु थी वेंदो। प्रभु तोखे घुरायो आहे, सभु ठीकु थी वेंदो। मां चवां थी, मां धीरज न रखंदमि, मूंखे न खपे। मूंखे धीरज रखण लाइ न चओ। तव्हां कोई चीज जी परवाह न कयो। कोई सम्झे तो मां छा थी चवां? महिरबानी महिरबानी महिरबानी। हिन करे मां परमात्मा खे चयो, जंहिंमहिल मां डाकघर वञा पई
तव्हां छा कयो पिया। मूंखे चङी तरह सां ख़बर आहे कि तव्हां लाइ केतिरो आसान आहे मुंहिंजे लाइ कुझु ख़त मोकिलणु। मां चयो मां तव्हांखे वॾो चमत्कार करणु नथी घुरां, थोरा ख़त पई घुरां उन माण्हुनि जा, सभा जे माण्हुनि जा, जंहिंसां मूंखे सहारो मिले। ऐं पोइ मां हिकु ॻाल्हि ॿुधी, मां तोखे सेखारियां थो, माण्हू ख़ाली रोटीअ सां जीवित नथो रही सघे, पर जेको वचन यूहन्ना पंहिंजे मुंहं मां निकितो हुयो, मूंखे ख़बर न हुई इहो ई वचन बाइबल में आहे। ऐं पोइ व्यवस्था विहन 8 मां ॾिठो, तुंहिंजो प्रभु यहोवा उन 40 साल में तोखे सटे जंगल में मार्ग में खणी वियो ऐं तोखे ॾिठईं, तोखे नम्र ठाहीं, परीक्षा वरितईं, उन ॻाल्हियुनि में तव्हांखे लाई ऐं तोखे पालन कराईं। मां तव्हांखे ॿुधायां, परमात्मा पंहिंजे जीवन में सभु कुझु ॾिनो आहे, उहो न तव्हांखे वधीक समय लॻाईंदो ऐं तव्हां सोचियो बि न हूंदो, उनखे तव्हांखे वधीक वक़्तु ॾियणो आहे, तव्हां सोचियो बि न हूंदो। अगरि तव्हां आरामदायक जीवन जीअण चाहियो था, सुठो थींदो अगरि तव्हां परमात्मा सां सेनापति थियो, छोकी जंहिंमहिल सुअवसर जा द्वार खुलंदा आहिनि उन विरोधी में घुसी ईंदा आहिनि, विरोधी अची वेंदा आहिनि। जी हा, हुन चयो मां तोखे सेखारियां थो कि मनुष्य केवल रोटीअ जे द्वारा जीवित नथो रही सघे। तंहिंमहिल मूंखे पंहिंजे आत्मा में कान प्राप्त थियो हुयो। परमात्मा मूंखे ॾेखारियो, कोशिशि कई कि तव्हां केतिरो माण्हू मुंहिंजी रोटी न हुया, उन जे करे माण्हू मुंहिंजी सभाउनि में ईंदा। मूंखे पीअणो हो प्रभु जे वचननि जो द्वारा, प्रभु जा वचन, प्रभु जी आत्मा, प्रभु जी उपस्थिति। ऐं जेको धन्य हो, ध्यानु ॾिजो, मां परमात्मा खे सेवकाई कई ऐं ज़रूरी हुई उन्हनि मुंहिंजे लाइ छा कयो, मुंहिंजे लाइ छा महत्वपूर्ण हुयो। हाणे मां चाहियां थी तव्हां कुझु सम्झो, हाणे गहराई में वञणु खपे। असांजी हिकु अति उत्तम सेवकाई आहे। मां सच थी चवां, मां जाम कृतज्ञ आहियां लॻभॻि उन 20 सालनि जे लाइ जो मां गुज़ारियो आहे। हिकदमि अकेले प्रभु खे विश्वास करे, उन खां पहिरियों कोई मूंखे ख़बर हुजे या परख हुजे उन जे लाइ। ऐं जाम कठिन साल हुया, घणा दफ़ा मां त्याग करण जी इच्छा कई। मुंहिंजो मतिलबु आहे कि मां गिरजे छॾियो हो, मूंखे पंहिंजो गिरजो छॾण लाइ चयो वियो हो, छाकाणि त प्रभु जी सेवा पई कयां। मुंहिंजे परिवार वारा विरोध हुया, छाकाणि त मां प्रभु जी सेवा पई करणु चाहियां। सभिनीनि सोचियो मां सच में पागल थी वई आहियां। मुंहिंजी आलोचना कई, मूंखे परखो वियो, मुंहिंजी आलोचना कई वई। मां अकेली हुयमि। मां गिरजे सेल में ॿारनि जे लाइ जूता वठणु वई हुयमि ऐं प्रभु चयो मां तोखे सेखारणु चाहियां थो, मनुष्य सामान द्वारा न जीअंदा आहिनि। मुंहिंजो जीवन उन सामान में न आहे, उन में कोई सहयोग कोन्हे। मूंखे सामान वणंदा आहिनि, हा मूंखे पसंदि आहिनि, पर मुंहिंजो जीवन इन वीचारनि सां आहिनि। पौलुस इहो चयो आहे त असां सभिनीनि खे इहो ॾिसणु खपे जेको फिरिसियो में उन चयो आहे कि असांखे संतुष्ट थियणु खपे, असांखे परेशान न थियणु खपे, असां निर्दय थी करे रहूं, असांखे कोई डपु न हुजे, असां समस्याउनि जे साम्हूं पंहिंजा गोॾा न टेके छॾियूं ऐं चऊं त असांखे ख़बर अथव कंहिं ॾींहुं तव्हांखे इहो करिणो पवंदो, तव्हांखे हमेशह वञी करे चवणो पवंदो कि जायस मां हीअ ठीकु हुयमि। आमीन। मां तव्हांखे ॿुधायां थी, जंहिंमहिल असांजी सेवकाई में ईंदा आहिनि त जाम तेज़ीअ सां वधी वेंदा आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे लॻो मनो असांखे ॿाहिरि अचणु, हू माण्हू पुछंदा आहिनि तव्हां आया आहियो, किथां आया आहियो? असां तव्हां लाइ कॾहिं ॿुधो ई न आहे ऐं तव्हां टीवीअ ते बि न आया आहियो, पर मां जवाबु ॾिनो मुंहिंजे बारे में तव्हां न ॿुधो आहे न। प्रभु तव्हांखे लिकाए थो
तव्हांजी अहंकार खे चकनाचूर थो करे। मां इहो नथी चवां परमात्मा हिन खां बुरो आहे, पर हुनजो तरीक़ो सही आहे। उहो तव्हांखे लिकाए थो, उहो तव्हांखे ॼाणे थो, परखे थो, उहो तव्हांखे तोले थो, हुन शइ में तव्हांजो इस्तेमालु थिए थो। मुंहिंजे वीचार सां ख़राबु आहे माण्हू खे देव ऐं मूंखे अहंकार चवंदा आहिनि। असांजी पहचान न हूंदी आहे। माण्हू चवंदा आहिनि तव्हां बिल्कुलु अलॻि आहियो। ॾिसो तव्हांखे ॿुधायां थी त ख़बर अथव छा, मूंखे यादि आहे, मूंखे यादि आहे मां छा आहियां ऐं मां छा हुयसि, मूंखे छा ठाहियो आहे प्रभुअ। मां तव्हांखे ॿुधायां थी कि मां मूर्ख कोन आहियां, इहो मुंहिंजो कमु न आहे। बाइबल जे अनुसार त असां मथे खणूं था उहो विनम्र ऐं उहो ॻाल्हियूं कीअं सुधारे थो। केवल असां इहो सोचींदा आहियूं कि असांखे कहिड़ी ज़रूरत आहे, असां वटि कहिड़ी कहाणी आहे, असां हुनखे छा चऊं, असांखे कहिड़ी शइ खपे, असां कीअं समर्थक ठहूं। ऐं उहो सभु ख़तमु थी वियो, सभु ख़तमु थी वियो। हुनजो राज्य वठी वरितो, हुनजो जेको स्थान हुयो उहो निकिरी वियसि। ऐं हाणे अॼु इहा ॻाल्हि आहे, राज्य छिन वरितो हुनजो। जंहिंमहिल तव्हां नंढा हूंदा आहियो तव्हांखे सभु मिलंदो आहे। प्रभुअ खे तव्हां पहिरियों स्थान ॾियो, प्रभु तव्हांजे लाइ सभु कुझु कंदो। उहो सभिनी लाइ सभु न करे सघंदो। हाणे ॿुधो, प्रभु जाम माण्हुनि खे उहो सभु नथो ॾेई सघे, हुन वटि जाम वस्तू आहिनि, निरंतरण करण जी उनखे योग्यता आहे असांजे लाइ सभिनीनि जे। मूंखे विश्वास आहे त तव्हांजी शयूं कंहिंजी मदद कंदी, कंहिंजी मदद मिलंदी तव्हांखे बि। तव्हां उहो शयूं वस्तुऊं जेकी बि आहिनि उनखे तव्हां मदद लाइ अपनायो ऐं ॿियनि जी मदद कयो पंहिंजी वस्तुअनि जी। तव्हां वक़्तु न आहे, तव्हां पंहिंजी शयुनि में ई पूरा लॻा पिया आहियो। आमेन। छाकाणि त असां उन जे बिना कुझु न आहियूं, बिल्कुलु बिल्कुलु कुझु बि न आहियूं, कुझु बि न आहियूं हुन जे बिना। कहिड़ी शइ जो आनंद नथा वठी सघूं। उहो मुंहिंजे जीवन जो वॾो ॾींहुं हो जंहिं महिल मां सम्झी वियसि मां छा थी गुज़रां ऐं मूंखे छा खपे, मां कहिड़ी ॻाल्हि ते पहुती आहियां। मां वक़्तु कढी करे पढ़ण वारी आहियां ऐं तव्हांखे चवां थी त तव्हां 8 अध्याय पूरो पढ़ो ऐं तव्हांखे प्रोत्साहित थी कयां त तव्हां हिनखे पढ़ो ऐं सम्झी वठो। तेसिताईं पढ़ो जेसिताईं मां चवां थी। जेको ॻाल्हि आहे उन में सभु हिन जे करे आहे छाकाणि त उहो हिकिड़ो अहिड़ो देश आहे जिते जाम माण्हू आहे ऐं जिते सभु बुनियादी रूप ते सुठो आहे ऐं उत्तम देश आहे। उन जे करे तव्हांखे प्रभुअ सां जाम ॾिजणो पए, इहा काई ॻाल्हि न आहे। उन जा वचन जाम सुठा आहिनि, इन करे तव्हांखे सावधान रहणो आहे। जंहिं महिल शैतान असांजे मथां कमु कंदो आहे त असांखे इहो भुली करे अॻियां अचिणो आहे ऐं आज्ञा पालन करणी आहे, नियम पालन करणा आहिनि ऐं जेको चए थो उन जी ॻाल्हि ॿुधणी आहे, मञणो आहे। असां हिन जो उल्टो कंदा आहियूं, असां पंहिंजी ॻाल्हि रखंदा आहियूं पर हुन जी ॻाल्हि ॿुधी वेंदा आहियूं, पर ॿुधी करे बि न ॿुधंदा आहियूं। उनखे चवंदा आहियूं कि तव्हां सभु सही नथा कयो। उहो अहंकार में पइजी वियो ऐं अॻियां वधंदो वियो, वधंदो वियो। उन सेखारियईं कि तव्हांखे शयुनि में न, जीवन में रहणो आहे। जेको ॻाल्हि आहे मां तव्हांखे आशीर्वाद थी ॾियां, तव्हांखे सेखारियां थी त तव्हां जीवन में अॻियां वधो, शयुनि जे लाइ न, पंहिंजे वचननि लाइ, उहो जेका प्रभुअ तव्हांखे वचन ॾिना। अगरि तव्हांजे लाइ इहो महत्वपूर्ण न आहे त तव्हां हुते हली वञो जितां आया आहियो। आमेन। ऐं बिल्कुलु इहो ई करिणो आहे। परमात्मा असांखे परखे थो समय समय ते। इन जो तरीक़े द्वारा असांजी अपेक्षा ख़तमु नथी थिए, ॾिसण लाइ असां छा कयूं। हिन जो काई फ़र्क़ु नथो पए अगरि तव्हां धर्म पराया आहियो या सम्झो था हुन ॻाल्हि खे। तव्हां जेसिताईं परीक्षा में सफल नथा थींदा तेसिताईं परमात्मा असांजे जीवन में परखंदो। असांखे स्थान ॾियणो आहे प्रभुअ खे अॻियां में ऐं परमात्मा खे हमेशह अॻियां रखणो आहे, पैसनि खां बि वधीक। तव्हां छा था कयो शयुनि सां? पहिरियों स्थान जेको आहे तव्हांखे हमेशह बाइबल में लिखियलु आहे
कई दफ़ा असां चयो वेंदो आहे त असांखे शयुनि खे परे रखिणो आहे जेकी मिलियूं आहिनि। सम्झो खणी मैत्री 5:23-24 में लिखियलु आहे, अगरि तव्हांजे मन में कंहिंजे लाइ विरोध आहे, पहिरें हुन सां गॾु शांती क़ाइमु कयो, पोइ परमात्मा खे उपहार ॾियो। तव्हांखे ख़बर आहे केतिरा माण्हू मैत्रीपूर्ण में परमात्मा सां गॾु आहिनि? भुलिजी वञो। तव्हां प्रभुअ जी आराधना न करे सघंदव, तव्हां प्रार्थना न करे सघंदव, तव्हां प्रभु जी ॿुधी न सघंदव, उन जी उपस्थिति जो आनंद न वठी सघंदव, तव्हांखे माफ़ न कंदा त। बाइबल जे अनुसार अगरि तव्हां पंहिंजे शत्रुअ खे माफ़ न कयो त तव्हांखे प्रभु माफ़ न कंदो। ॿुधायो केरु गुस्से में आहे? तव्हां मां आयल माण्हू घणेई गुस्से में आहिनि, मूंखे ख़बर आहे। उन मां कुझु हिते सां आया आहिनि जिते गुस्सो आहे। ॾिसो, इहो सभु न कयो जेको देवे मां कयो आहे। असां आर्तवार जो सुबुह झगड़ो कंदा हुआसीं गिरजे वञण जे समय, ऐं पर दोस्तनि जी ॻाल्हि ॿुधंदा हुआसीं गिरजे पहुची प्रभु जी स्तुति करे पोइ असां हिक ॿिए खे ॾिसंदा हुआसीं, ऐं असांजे पासे गिरजे में पाइण लाइ पवित्र स्थान आहे। धन्यवाद येशू असांजी स्तुति खे बदिलण लाइ। मूंखे यादि आहे त हिकु दफ़ो असां मां हथु करे ॻायां पई ऐं परदे ते लिखियलु हुयो त सोचियो अगरि देव हुन में लिखियलु आहे त मां हुन जे लाइ रोटी ठाहींदमि त हुनजी ग़लतफ़हमी आहे। ऐं उन सां आराधना कई आहे। सचपच अगरि तव्हांजे मन में कंहिंजे लाइ कुझु विरोध आहे, कंहिंजी बि ॻाल्हि खे माफ़ करण लाइ सही न आहे, कुझु बि न, अगरि तव्हांजे लाइ कंहिंजे बि कुझु बि विरोध आहे, पहिरें वञी करे उन सां गॾु सुलह कयो, पोइ मोटी अचो ऐं प्रभु जी आराधना कयो। मां तव्हांखे सच थी चवां, माफ़ी करण में कुझु न थींदो आहे। सुठो संदेश आहे, इहो जाम महत्वपूर्ण आहे, इहो जाम सुठो लॻंदो आहे। प्रभु जो केतिरा माण्हू गुस्सो कंदा आहिनि, पर वञी करे नाराज़गी, कठोरता, खफ़ा करे माण्हू खे मनाए छॾींदा आहिनि। लोक 4:28-30 में पंहिंजी शइ जो हिकु वॾो नियम आहे। इहो तव्हांखे जाम समस्याउनि सां परे कंदो अगरि तव्हां ध्यानु ॾींदव। तव्हां मां केतिरा माण्हू आहिनि जेका गॾु वेही करे ठाहींदा आहिनि पहिरें ऐं वेही करे पोइ ख़र्च पकड़ींदा आहिनि ऐं पूरो करण जी कोशिशि कंदा। कंहिं ईअं त न कि जंहिंमहिल डेविड डालकर तयारु हुयो इहो बिल्डिंग ठाहिण में ऐं हुन चयईं कि उॾायो ऐं करे छॾियो इहो ॻाल्हि। तव्हां मां केतिरा माण्हू गाॾी ऐं सुठो घरु वठण खां पहिरीं इहो सोचींदा आहिनि। हिकु दफ़ो वेही करे सोचियो ज़रा, छा मां हिन जा पैसा ॾेई सघंदमि? छा मां हिन जा पैसा ॾियणु चाहींदमि? हाणे खां 1 साल पहिरीं या 2 साल खां पोइ घर जी सेवा में जीवन न गुज़ारियो। ऐं ख़बर अथव छा, पहिरीं ॿेड़ी वठण खां पहिरीं तव्हांखे इहो करिणो आहे ऐं पंहिंजे सभी दोस्तनि खे प्रभावित करिणो आहे, पर 3 साल खां पोइ ऐं तव्हांखे आवरण थींदो ऐं तव्हांखे इहो न वणंदो त तव्हांजी ॻाल्हि ईअं करे रहिया आहिनि तव्हांजा दोस्त ऐं जाला साफ़ करे रहिया आहिनि, ऐं पोइ तव्हां सोचींदा कि काश मां इहे शइ न वठां त। तव्हां इहो सभु छो कंदा आहियो? तव्हांखे इहे ॻाल्हियूं छो खपनि? इहो ई ॻाल्हि आहे जेकी मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां त तव्हां वस्तु ते जीअंदा आहियो। तव्हांखे वस्तु खे पासे करे प्रभु खे अॻियां करिणो आहे ऐं उन जो मार्गदर्शन वठी शांतीअ में रहणो आहे। ऐं जेकी दुनिया आहे उन में इहो लिखियलु आहे त तव्हांखे हमेशह ईअं न करिणो आहे।
अॼु वठो 24 महीननि जी किश्त न ॾियो। ख़ैर 24 महीननि जी किश्त गुज़री वेंदी, पोइ तव्हां छा कंदा? तव्हां वटि पैसा न आहिनि, पोइ समस्या हूंदी त तव्हांखे वक़्तु कीअं बिताइणो आहे ऐं वस्तु जो छा करिणो आहे, जंहिंजे लाइ तव्हां हुनखे पैसा ॾियो था ऐं हुन जे लाइ पुछो था कि तव्हां पैसा न आहिनि। ॿुधायो, हाणे असांखे हिन समस्या जे बारे में निर्णय कढणो आहे। असां मूर्खता सां जीवन न जीअंदासीं। ओहो, ख़र्च खे कढे छॾियो, ख़र्च खे जोड़ियो। इहा गाॾी सुठी लॻंदी आहे शोरूम में ऐं गैरेज में सुठी लॻंदी आहे। मैत्री 715 में दोष न लॻायो कि तव्हां ते दोष लॻे कि छाकाणि इन प्रकार बि तव्हांखे दोष लॻायो वेंदो आहे जेसिताईं तव्हां उन खां निपटो नथा ऐं तव्हां हुनखे वधायो नथा, ख़तमु नथा कयो। छो तूं पंहिंजी अखि जे तिनके खे दोस्तनि जे अॻियां ईअं करे रहियो आहीं ऐं लटकाए रहियो आहीं? तूं पंहिंजे अख सां ऐं पंहिंजे भाउ सां ईअं छो करे रहियो आहीं? छाकाणि त तूं हिन खां कढी नथो सघे। जेॾीमहिल तूं इहो स्वयं कंदे, तूं पंहिंजे भाउ खे ईअं कीअं थो चई सघे? उनखे अख में टेलीफोन जो खंभो आहे ऐं उहो ईअं थो करे। ध्यानु ॾियो, मूंखे इहो जाम वणंदो आहे। असां राति भर इहो प्रचार कंदा आहियूं, हे कपरी, पहिरें हे हिते हुयो, पहिरीं पंहिंजे अख मां इहा लठ लाइ ऐं पोइ पंहिंजी भाउ जे अख में जेको जली रहियो आहे उनखे चओ। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां थी, हिते छा मतिलबु आहे हिन जो, मां तव्हांखे ॿुधायां थी। जेकॾहिं तव्हां सच में पंहिंजे पाण सां मिलिया आहियो तव्हांखे ख़बर आहे पतरस जो छा चयो हुयो जंहिंमहिल उहो मसीह खां इनकार कई ऐं हुनखे महसूसु थियो, मां सोचे बि नथी सघां उन कीअं लॻंदो हूंदो। मुंहिंजे वीचार सां हुन खां पोइ कुझु ॾींहं ते पतरस पंहिंजे पाण सां मिलियो हो ऐं हिन खे हुन सां तयारु हुयो अन्य माण्हुनि जी सेवा लाइ। तव्हांखे सचपच ख़बर न आहे कि माण्हुनि खे कीअं समस्याउनि सां विजय कराइण जी मदद कजे। अगरि तव्हां कॾहिं पंहिंजे पाण सां मिलिया हूंदा, तव्हांखे सभु ख़बर हुजणु खपे, पंहिंजे दोष खे, पंहिंजे ॻाल्हियुनि खे, पंहिंजे परमात्मा खे माफ़ु करिणो आहे ऐं पंहिंजे प्रति दया करणी आहे। ऐं तव्हांखे लॻंदो आहे केतिरो आसानु हूंदो आहे कंहिंखे तकलीफ़ ॾियणु, कंहिंखे चोट पहुचाइणु। तव्हांखे इहो सम्झणो आहे कि तव्हांखे छा करे रहिया आहियो। अगरि तव्हां इहो सम्झी वेंदव त तव्हां सां गॾु प्रभु केतिरो सुठो थो हले। तव्हांखे अहसासु थींदो कि तव्हां केतिरा धैर्य आहियो, केतिरी तुरंत तव्हांखे उहे कामनाऊं मिलनि थियूं। बाइबल में जाम सुठो ऐं शानदार वर्णन कयल आहे। जेकी ॻाल्हि आहे, बीज बोअण में फसल करणो पवंदो आहे, उनजो नियम पालन करणो पवंदो आहे ऐं पोइ ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं आहिनि सुठे रूप में। पहिरें ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां थी हिकु ॻाल्हि। प्रभु जे वचन में जाम ॻाल्हियूं आहिनि। वक़्त ते पैसे खां बि पहिरीं तव्हांखे माण्हू खे माफ़ु करिणो आहे। आदत विझी छॾियो हिन ॻाल्हि जी। मां पंहिंजो जाम वक़्तु गुज़ारियो आहे हिन ॻाल्हि में। शैतान हमेशह ईंदा आहिनि इन ॻाल्हियूं खे ॾिसी करे, पर हुनखे हटाए छॾिणो आहे। तव्हांखे हमेशह विश्वास जी लड़ाई लड़णी आहे। तव्हांखे गुस्से सां लड़णो आहे। तव्हांखे माफ़ु करिणो आहे सभिनीनि खे। अॼु तव्हांखे इहा कामना करणी आहे त तव्हां हितां गुस्सो छॾे वेंदा ऐं जेतिरा बि साल तव्हां गुस्सो कया आहे हुनखे सभिनीनि खे माफ़ु करे छॾींदा ऐं तव्हां पंहिंजो जीवन ईअं गुज़ारींदा जंहिंमहिल तव्हां सां प्रभु आहे। असां लाइ जाम आसानु हूंदो आहे पंहिंजे वक़्त जे आसे पासे प्रभुनि लाइ विताइण में, पर ख़ुशख़बरी इहा आहे
जॾहिं असां प्रभुअ सां पंहिंजो जीवन जॾहिं जहिड़े स्थान ते ॾींदा आहियूं असां आश्वस्त थी सघंदा आहियूं हिकु असांजे ॾेखारण में असां परिस्थितियुनि सां छा करे खपे ऐं छा न करणु खपे उहो असांजो कमु आणींदो आहे। नीति वचन 3:6 जे अनुसार उनजो सिमरन करणु खपे असांखे जॾहिं असांजे लाइ सिधो मार्ग कढंदो। मुंहिंजो विश्वास आहे प्रभु खे पहिरें स्थान ते रखण सां असांजी जाम समस्याउनि जो जवाबु थींदो आहे, सभिनीनि जो न त। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्रीअ लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।